संभाल पाण के रुस्तम खान, संभाल पाण के। इन्हीं करे टिजा थो सुल्तान त किथे मां बेगुनाह कत्ल थी वेलन जे कब्र जी मिट्टी सां कहीं बेगुनाह जो रत न मिलाए ॾियां। रुस्तम खान विठल खान जे कातिलनि जी ख़बर असां खे उन जे कमदार खां ई पवंदी। हा सुल्तान, हा हिन वक्त खबर पई आहे त रईस मूसा खान जे ज़ुल्मनि खां तंग थी हू ॻोठ छॾे वञी रईस दिलावर खान जे ॻोठ में पनाह वरिती अथनि। हिन वक्त मुंहिंजो उन्हनि सां मिलणु तमामु लाज़मी आहे। जेकॾहिं असीं झंग जे विचां निकिरी हलंदासीं त उते जल्दी पहुचंदासीं। त पोइ हलण जी कर सुल्तान। जेसीं ताईं मां कमदार सां मिली असुल हक़ीक़त जी ॼाण न रखंदुसि मुंहिंजे दिलि खे सुकून कोन मिलंदो। सिर्फ़ हिकु दफ़ो उन्हनि शैताननि जा नाला मुंहिंजे साम्हूं अचनि जिन मुंहिंजे मासूम भेण जो घर बर्बाद कयो आहे। सुल्तान मूंखे कसम आहे सिंध अमर जी हिन पाक मिट्टीअ जो जंहिंजो दाणो दाणो खाई मां जवान थियो आहियां। जेसीं ताईं दुश्मननि लाइ हीअ सिंध जी धरती कामो न कंदुसि त मुंहिंजो नालो बि रुस्तम खान आहे। रुस्तम खान। मुझी आखिर केड़ी गाल आ जो असांजा दुश्मन ॾींहों ॾींहुं ताक़तवर थींदा था वञनि। उन्हनि खे न घर आहे न घाट आहे, उन्हनि खे त असांजे अॻियां कमज़ोर हुजणु घुरिजे। इन जो मक़सदु त को आहे जेको उन्हनि जी सपोर्ट करे रहियो आहे। रे सर हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिं असांजे दुश्मननि खे पनाह बि ॾिनी आहे ऐं थी सघे थो त अंदरूनी तौरु उन्हनि जी मदद बि कंदो हुजे। मदद कंदो छा, पर उन जी मदद थी रही आहे। जेकॾहिं उन जी केर बि मदद न करे तो एतिरो वक़्तु जंग में रही करे एतिरा ताक़तवर न थियनि हा। ज़ाहिर आहे सर उन्हनि खे असले ऐं बारूद जी ज़रूरत त पवंदी हूंदी। इहो बारूद किथां पियो अचे ऐं उन्हनि खे केर पियो पहुचाए, इहा जांच लहणु ज़रूरी आहे। मुजिब खानूअ सां जेको नओं माण्हू नज़र आयो उहो दिलावर खान जे ॻोठ जो आहे ऐं सम्झा पियो त दिलावर खान ई उन्हनि जी मदद पियो करे। हिकु रईस ॿिए रईस जूं पाड़ूं खोटे इहो मुनासिब न आहे। गाड़ी कढ मुजीबा त दिलावर खान सां मिलणु ज़रूरी आहे। कमाल बाबा बहुतार वॾे खां त सलाह वठो न बाबा। जेकॾहिं बाबा साईं जी सलाहूं ते हलियासीं त असां ज़िंदगी भर सुख जो साह कोन खणी सघंदासीं ऐं इहे दुश्मन ईअं ई रहंदा। जेकॾहिं असांखे सुख जो साह खणणो आहे त पोइ असांखे ॾींहुं राति हिकु करे इन्हनि दुश्मननि खे ख़तमु करणो पवंदो। पर कमाल बाबा बस बस पंहिंजूं इहे सलाहूं पाण वटि रख, ॾाटो न मरोड़े छॾाए। मुजिबा निकिरण जी कर। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अम्मा जॾहिं आचार ठाहींदी हुई ॾाढो भलो ठाहींदी हुई। उन्हनि ॾींहंनि में मां कॾहिं ख़्यालु ई कोन कयो। सॼो ॾींहुं गुॾियुनि खेॾण में पूरी हूंदी हुअसि। हाय हाय अजायो वतंदी हुअसि पराइनि माइनि जा छेणा भोरींदी। जे उन्हनि ॾींहंनि में थोरो ख़्यालु कयां हा त अॼु वॾी सुघड़ ज़ाल हुजां हा। जे हे आचार सुठो न थियो त पोइ मोए खगे मां त अड़िजी वेंदसि। जेको वते थो बहाना ॻोल्हींदो त कोन को बहानो हथ अचे त खैरां सां जुठ कयां। हाणे तवकल आहे ख़ुदा ते, पाण हे अलाह भली कंदो। ख़ुदा कंदो त सुठो ठही पवंदो, पोइ बुख ॾुख खां पिया खाईंदासीं। ख़बर छा पई करी? थोरो ॾिसण त ॾे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। कुझु कोन्हे को कुझु बि।
कुछ त आहे जेको मूंखां लिकाई पई। ऐं ॻाल्हि त ॿुध, किथे मुंहिंजो बुत त कोन थी पूरी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां हूं त तुंहिंजे लाइ बुत बि पूरायां, उन में सुइयूं बि टुंबरायां। तूं हाथ खणे तोखे बुत कहिड़ो असर कंदो? आउं पुछां थी हिन में लिकाई कहिड़ी बला अथई जेका मूंखां लिकाई पई ॿुधाई बि नथी। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, आचार पई ठाहियां, आचार। भले वॾी सुघड़ ज़ाल थी पई। अड़ी सुघड़ आहियां, असुल खां सुघड़ ज़ाल आहियां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तो वांगुरु सॼी उमिरि जो वात पटे कोन हली आहियां। ॾिसंदासीं तुंहिंजी इहा सुघड़ पाई। जॾहिं इहो ठही तयारु थींदो न, पोइ माई चखराइजां ज़रूरु, पोइ ख़बर पवंदी त तूं केतिरी सुघड़ आं। अड़ी ज़रूरु चखराईंदी साईं। चखराइण छा, बल्कि चङो भलो ढो कराईंदी साईं। आचार सां गॾु दे तूं पंहिंजूं आङिरियूं न चटियूं त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। हा, नींगर बि नंढी, जुमा बि घणा। नेठी हे ॾींहुं गुज़री वेंदा, इहो आचार ज़रूरु खाईंदासीं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अलाह भलाई कंदो। बाक़ी जे आचार सही न ठहियो त हीअ ॾाइण त मुंहिंजो जीअण हराम करे छॾींदी। अदी, ही त मां तोखे पैसा ॾियां थी, पर ही सम्झ त पराया पैसा आहिनि। रईसे चाचा थी भलाई करे चाचा खे पैसा ॾिना त आहिनि, पर परायो कर्ज़ बि त लाहिणो आहे न। अदी तूं फिक्र न कर, सिर्फ़ु हिकु दफ़ो बचाए खे गाॾो वठी ॾियां, पोइ ॾिसजांइ त कीअं थो कमाए। अदी, मां त ही तोखे पैसा ॾियां थी, पर मूंखे एतिरो भरोसो कोन्हे जो बचायो घर जे ख़र्च सां गॾु असांजो कर्ज़ बि लाहे। अदी हुनखे ख़बर आहे त रहमत रोटी त रब मञाए, ॿिए जी जाइ न आहे। हू राति ॾींहुं लोड़ींदो पर मूंखे नाराज़ कोन करणु ॾींदो। अदी, तोखे त ख़बर आहे असां पाण घर में सूरनि में आहियूं, पर बि पोइ चाचे मूंखे जवाबु न ॾिनो। अदी, इन ई करे पैसा टाइम ते ॾेई वेझो। मुंहिंजी जेका घर में इज़त आहे उहा रखंजो। अदी, ख़ुदा कंदो त टाइम ते पैसा ॾेई वेंदासीं, ऐं जेकॾहिं टाइम ते पैसा न थिया त गॾो गाॾो विकिणी बि तुंहिंजी ज़रूरत पूरी ज़रूरु कंदासीं। अदी, इहा कोशिशि कजांइ त बचायो गॾो गाॾो वठे, ईअं न त बचाए जे हथ में पैसा अचनि ऐं बचायो पैसा फूके छॾे। ईअं पैसा फूके त ख़बर अथसि त रहमत रोटी त रब मञाए, ॿिए जी जाइ न आहे। बाबा, अवां हली आया हो, अवां जे लाइ मूं वटि इज़त आहे। बाबा, माण्हू बि अवां सां मिलाइबा, पर थोरो ख़्यालु कजो, उन्हनि खे धमकाइण जी कोशिशि न कजो। मां मोहबती माण्हू आहियां, को फॾो फसाद नथो चाहियां। रैस दिलावर खान, जिन माण्हुनि सां मां हिते मिलण आयो आहियां उन्हनि सां मुंहिंजी का बि दुश्मनी कोन्हे का। मां मोहबत सां उन्हनि अॻियां इल्तिजा रखंदुसि। जेकॾहिं मञाऊं त वाह वाह, जेकॾहिं न मञाऊं तॾहिं बि वाह वाह। तव्हां सिर्फ़ु हिकु दफ़ो उन्हनि सां मूंखे मिलण जी इजाज़त ॾियो। असां आहियूं मोहबती माण्हू बाबा, तॾहिं हिते हली आयो आहियां। अॼु राति तोखे मुंहिंजी दावत खाइणी पवंदी, पोइ सभु मां तोखे घुराए ॾींदुसि। सॼी राति तव्हांजी हूंदी, आराम सां वेही हाल हवाल कजो। रेस, ॿाहिरि कुझु माण्हू आहिनि अवां सां मिलण था चाहिनि। हा बाबा, अंदरि मोकिलिनि। तव्हांजे मुतलक जेको कुझु ॿुधो हुउमि रैस दिलावर खान, तव्हां हुनखां मुख़्तलिफ़ आहियो। असीं मोहबती माण्हू आहियूं बाबा, असांजा हज़ार रुख़ आहिनि। थी सघे थो अवां सां हाल अहवाल करण वारो को असांजो ॿियो रुख़ ॾिसी वियो हुजे। वालेकुम अस्सलाम। अवां जी तारीफ़? कमाल खान। कमाल खान? कमाल खान वल्द मूसा खान। ओ, मूसा खान जो फर्ज़ंद आहीं। बाबा, घटि मिलण थिए थो, इन करे सुञाण में थोरी कोताही थी। वेहो, बीठा छो आहियो? बाबा, कुर्सी सोरे वठो। असां वेहण न आहियूं आया दिलावर खान, असांखां हवाल वटि त असां वापसि वेंदासीं। असां मोहबती माण्हू आहियूं बाबा, पहिरियों वेहो, कुझु खाओ पीओ, पोइ हवाल बि थी वठंदा। असां दुश्मन जे दर जो
खाइण त छा पर पाणीअ जो ढुक पीअण बि पसंदि न आहियूं कंदा। असां खां हवाल वठो त असां वञूं। असीं आहियूं मोहबती माण्हू। जेको असांजे दर जो पाणी नाहे पीअंदो असीं उन खां हवाल बि नाहे वठंदा। तव्हां वञी सघो था। दिलावर खान, तूं पंहिंजे तॾे ते जेकी असांजी बेइज़ती करण थो चाहीं उन जो अंजाम ॾाढो महांगो पवंदई, ॾाढो महांगो पवंदई। आहिस्ते आहिस्ते कमाल खान, आहिस्ते। रड़ करे ॻाल्हाइण दिलावर खान खे बि अचे थो। जे दिलावर खान जे निड़ीअ मां रड़ निकिती त तव्हांजे कननि जा पर्दा फाटी पवंदा। पर मां ख़ामोश आहियां। हिन करे त असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं गोड़ घमसान असांखे पसंदि न आहे। हिन करे पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। तूं असांखे असांजी औकात छा ॾेखारींदे दिलावर खान? हाणे असां तोखे तुंहिंजी औकात ॾेखारींदासीं। बस 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 कमाल खान, बस हाणे बस। एॾी वॾी ॻाल्हि करण खां पोइ बि ज़िंदा हिन करे बीठो आहीं त असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं पंहिंजे तॾे ते खून ख़राबो करण नथा चाहियूं। जे इहा ॻाल्हि बेहंद करी आहे त हिन महिल तुंहिंजो लाश दिलावर खान जे कदमनि में पियो हुजे हा, कदमनि में। एतिरो आसान नाहे कमाल खान खे मारण, एतिरो आसान नाहे दिलावर खान। कमाल खान, रोक रोक पंहिंजे कुत्ते खे, छो त कुत्तनि जे भौंकण ते असांखे ॾाढी कावड़ लॻंदी आहे। संभाल पाण खे दिलावर खान। कमाल खान, रोक रोक पंहिंजे हिन कुत्ते खे, रोक, न त हेलनि कुत्तनि खे ॾट ॻिचीअ में विझी दिलावर खान खे पंहिंजे दर ते ॿधण ईंदो आहे। असां जंहिं शक जी बुनियाद ते आया हुआसीं उहो शक यकीन में बदिलजी वियो दिलावर खान। अॼु खां पोइ पंहिंजा कदम संभाले संभाले रखजांइ, छो त तोखे कमाल खान जे कार खां केर बि कोन बचाए सघंदो। कमाल खान, असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं कोशिश कजांइ त असांखे इन मोहबत वारी रमज़ में रहण ॾिजांइ, छो त असां पंहिंजे मैखाने में ख़ुशि आहियूं। जे मैखाने मां निकिरी मक़्तलगाह में पहुतासीं त लाशुनि जा अंबार लॻाए छॾींदासीं, अंबार। रत जा दरिया वही हलंदा, ऐं पोइ न ॼाण केतिरा उन्हनि में लाश लुड़ी हलंदा। इन करे असांजी मोहबत जे साज़नि खे न छेड़। सुठो थी त असांखे इन रमज़ में रहण ॾे। ऐं हा, अॻिते हे कुत्तो काहे मुंहिंजे दर ते न ईंदो कर, छो त दिलावर खान खे कुत्तनि खां सख़्त नफ़रत आहे। जे धारणो ई अथई त शींह धार, शींह
जेको तुंहिंजी हिफ़ाज़त त करे सघे। याद रखजांइ दिलावर खान, याद रखजांइ, कुत्तो जॾहिं रत चखे वठंदो आहे त शींहं खां वधीक ख़तरनाक थी वेंदो आहे। अॼु मां तुंहिंजे चावट ते कसम कई थो वञा, जेसि ताईं तुंहिंजे रत जा ढुक भरे न पियंदुसि तेसि ताईं सुकून सां न विहंदुसि। दिलावर खान, सुकून सां न विहंदुसि। अरे बाबा, असां आहियूं मोहबती माण्हू, आया हा असांजी मोहबत में खलल विझण। वे बाबा, वे रुस्तम, बीठो छा वे। रईस दिलावर खान, मुंहिंजो हिते हुअण शायदि उन्हनि खे सुठो कोन लॻो। बाबा, मां हुननि जो ग़ुलाम त न आहियां जो हुननि जे मुनासिब ऐं नामुनासिब जो ख़्यालु रखां। ही दिलावर खान जी औताक आहे। हिते मां रंडियूं नचायां या वाइज़ करायां, मुंहिंजी मर्ज़ी। हुननि जो अंदरि छो पियो ॾुखे? इन्हीअ करे जो ही उहे माण्हू आहिनि जिन जी पंहिंजनि ख़ुशियुनि में ज़हर मिलियल आहे, ऐं हाणे ही चाहिनि था त ॿियनि जे ख़ुशियुनि में बि ज़हर मिलायूं। इएं मां न थियणु ॾींदुसि रुस्तम खान, छो त मां माण्हू आहियां मोहबती। हिन ॻोठ जूं ख़ुशियूं मूंखे सभ खां अज़ीज़ आहिनि। मां माण्हू ई आहियां मोहबती। उन्हनि खे तो वञणु छो ॾिनो? मां तोसां आहियां, ॿुधो उन्हनि खे तो वञणु छो ॾिनो? बाबा, मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां कमाल बाबा खे रोकियां? मूंखे पादर खाइणा आहिनि छा? बाक़ी हींअर तूं बची वेंदे, हाँ बची वेंदे, बची वेंदे। जे कमाल खान खे न पियो रोकी सघी त घट में घटि हवेली जो बेल वॼाए मूंखे त ॿुधाए सघी पियो। इहो ई त चवां थो बाबा, जे तव्हांखे थो ॿुधायां त कमाल बाबा पादर थो हणे, जे तव्हांखे नथो ॿुधायां त तव्हां था पादर हणो। तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि जे विच में मां छो पादर खाऊं? अरे बाक़ी पघार छाजी पियो खणी? पघार कम करण जी थो वठां। जे पादर हणा अथव त पोइ पघार वधाइणी पवंदव बाबा। बस कर हाणे, बस कर। या न मौत वॾो आयो आहे पघार वधाइण। वॾो पको आहे बोधार साईं, चवे थो त पघार कम जी ॾियांसि, पादर गिरबी में हणांसि। ख़ैर मजबूरी आहे, सहणा पवंदा पादर। खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे। मड़े जे न इएं सभु पैसा ॿेड़े सेड़े रखियई बचाए जे हथ ते त वञी फूके ईंदो। नानी, नानी इन्हीअ में छा आहे? खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे। काल पए कय में त इहो पहिरियों वञे बचायो वञी, गाॾो चुकाए अचे, ॾिसी अचे, पोइ पैसा खणी वञे। नानी इन्हीअ में छा आहे? हाणे माठ करे इएं न थिए जो इहे 2-3 हज़ार बि बचायो ऐं पिणे वञी पुरड़े अचनि। नानी इन्हीअ में छा आहे? अबाइने में कचो सोना ठाहे रखियो अथमि पके थियण जे लाइ। जॾहिं पको थियो त पोइ खपाईंदासीं। नानी पोइ त असां वॾा शाहूकार थी वेंदासीं। हाणे तरो मुंहिंजे नज़रुनि अॻियां। मां चवां थी हलो 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 हितां। अम्मा, नानी बिगड़ी वई आहे। अम्मा चवां थी त हाणे इहो कूलो लिकाए छॾ, छोरे जी नज़र पजी वई अथसि, कोन छॾींदो, असुल चट करे छॾींदई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां पियो आहे, कोन खणण ॾींदी सान। हा, हाणे तूं रुगो इहो सोचे त छा कजे, कीअं कजे जो इन बचाए खे रोज़गार सां लॻाइजे। अम्मा चयमि न, अचे बचायो त ॾियोसि त पैसा पाणे वञी वठी ईंदो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, हेतिरो सम्झायो मां, पोइ बि तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि कोन वेठी। अम्मा अम्मा बचाए बाबा वांगर कोन्हे, उन्हे खे ख़बर आहे त रहमत रुठी त रब मञाए, बाक़ी ॿिए जी जाइ नाहे। रहमत रुसे जा परचे, इन्हे जी हुननि खे परवाह कान्हे का। पिणे जो असर थी वियो आहे बचाए जे मथां बि। चवाई थी पई त इन्हे बचाए जा कन छिकेसि, पोइ पैसा हवाले करेसि। जे इहे 2-3 हज़ार बि गिड़के विया
त पोइ सॼी उमिरि पिया बुखनि ते गुज़ारींदासीं। अम्मा तूं छा थी सम्झी त ईअं सवलाई सां बसि बचाए जे तरीक़े ते पैसा रखंदसि? अलाए मां कहिड़ी ख़बर तुंहिंजी, मूंखे त ख़ौफ़ पियो थिए, इन करे चवां थी त खैरा जे सिर ॾे ख़ैरु हुजे, इहे पैसा मूंखे ॾे त मां सोचे वीचारे कुझु न कुझु करे थी वठां। हा मां इहे पैसा तोखे ॾियां त जीअं तूं फुर्र करे छॾीं। अरे खैरा जे सिर ॾे ख़ैरु हुजे, तोखे मुंहिंजे मथां माउ जे बि एतबार कोन्हे। अम्मा चयमि न त बचाए खे पैसा ॾींदसि त पाणे वञी वठी ईंदो मो गाॾो। खैरा जे सिर ॾे ख़ैरु हुजे, जे बचाए इन्हनि पैसनि मां गाॾो न वरितो न ऐं रोज़गार सां न लॻो त पोइ घर में हिकिड़ो सेकंड बि रहण न ॾींदीमांव। हा तोखे छा ॿुधाया मोर बाबा साहिब बारे में, तोखे छा ॿुधाया? ई सम्झ त जिन जे हथ में तीर आहे उन्हनि तीर हया, जिन जे हथनि में भाला हुआ उन्हनि भाला हया, जिन जे हथनि में सुंभ हुआ न उन्हनि सुंभ हया। पर यार जिन जा हथ खाली हुआ पत्थर जा पत्थर खणी उन्हनि पत्थर हया। ये सम्झ त मोर बाबा वलर कुतनि जे विच में अची वियो।